पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ख़मीस ऐं जुमे ते थियल सरहदी झड़पुनि ऐं पाकिस्तान पारां अफ़गानिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में हमलनि जी दावाउनि खां पोइ सूरतहाल इंतिहाई छिकताइण वारी थी वई आहे। पाकिस्तान दावा कई आहे त अफ़गान तालिबान तरफ़ां बिला इश्तियाल हमलनि खां पोइ हुन ख़मीस ऐं जुमे जे विच वारी राति काबुल, पिक्तिया ऐं कंधार में अफ़गान तालिबान जे दिफ़ाई हदफ़नि खे निशानो बणायो, जंहिं में अफ़गान तालिबान जा 133 अहलकार मारिजी विया जॾहिं त 200 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए पासे अफ़गान तालिबान दावा कई आहे त पिक्तिया, खोश्त, नंगरहार, कुन्नर ऐं नूरिस्तान वेझो सरहद ते पाकिस्तानी फ़ौज सां लगातार 4 कलाक जारी रहंदड़ वेढ़ में 55 पाकिस्तानी फ़ौजी मारिजी विया, जिन मां कुझु जा लाश अफ़गानिस्तान मुंतक़िल कया विया आहिनि। पाकिस्तान जे वज़ीर दिफ़ा ख़्वाजा आसिफ़ अफ़गानिस्तान में तालिबान हुकूमत खे मुख़ातिब थींदे चयो आहे त असांजे सब्र जो पैमानो भरिजी चुको आहे ऐं हाणे खुलियल जंग थींदी। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में हिन टकराव जी शुरूआति छंछर जी राति थी जॾहिं पाकिस्तान अफ़गानिस्तान जे सरहदी इलाइक़नि में हवाई कार्रवाई करण जी तस्दीक़ कई हुई। अफ़गान तालिबान उन कार्रवाई जो जवाबु ॾियण जो ऐलान कयो, जंहिंखां पोइ अफ़गान तालिबान मूजिबि ख़मीस जी राति 8 वॻे पाकिस्तान जे सरहदी इलाइक़नि में पाकिस्तानी फ़ौज जे चौकियुनि खे निशानो बणायो वियो। ॿिन्ही मुल्कनि जे विच में हिन वक़्तु सूरतहाल इंतिहाई छिकताइण वारी आहे ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम हणण वारो सिलसिलो बि जारी आहे। पाकिस्तान में शिदत पसंदनि तरफ़ां थींदड़ लगातार कार्रवाइनि ऐं उन जे नतीजे में सिक्योरिटी फोर्सुनि ऐं आम शहरनि जे जानी नुक़सान खां पोइ पाकिस्तान जो चवणु आहे त अफ़गान तालिबान दोहा मुआहिदे जी पासदारी करण में नाकाम रहियो आहे ऐं संदनि सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ थींदड़ लगातार हमलनि लाइ इस्तेमालु थी रही आहे, जॾहिं त अफ़गानिस्तान जो मौक़िफ़ आहे त दहशतगर्दी पाकिस्तान जो अंदरूनी मसइलो आहे जंहिंखे हू हल करण में नाकाम रहियो आहे। अहिड़ी सूरतहाल में पाकिस्तान जे सदर आसिफ़ अली ज़रदारी चयो आहे त अफ़गानिस्तान में मौजूदु ग़ैर तस्लीम थियल हुकूमत दहशतगर्द शिदत पसंदनि खे अफ़गान सरज़मीन इस्तेमालु करण जी इजाज़त ॾेई रही आहे, जेको दोहा मुआहिदे जी भञकड़ी आहे। हुन चयो त ईअं लॻे थो त अफ़गानिस्तान में तालिबान हुकूमत 9/11 जहिड़ियूं या उन खां बि वधीक ख़राब हालतूं पैदा करे छॾियूं आहिनि, जिन जा नतीजा सॼी दुनिया खे भोगणा पइजी सघनि था। यादि रहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे सरहद ते अचु वञु ऐं वापारु गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां मुअतल आहे ऐं ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां हिक ॿिए ख़िलाफ़ तेज़ बयाननि ऐं इल्ज़ामनि जो सिलसिलो बि जारी आहे, जॾहिं त ॿिए पासे पाकिस्तान में शिदत पसंदीअ जे वाक़िअनि में लगातार वाधि थी रही आहे। माहिरनि जो चवणु आहे त अफ़गान तालिबान पाकिस्तान जूं उमीदूं पूरियूं करण में नाकाम रहिया आहिनि। अहिड़ी हालत में सवाल इहो आहे त ॿई मुल्क केतिरे ई अरसे ताईं अहिड़ा इंतिहाई छिकताइण वारा लाॻापिया बर्दाश्त करे सघनि था। छा हालतुनि खे अञा बि मामूल ते आणण जी गुंजाइश बाक़ी आहे या पोइ पाकिस्तान जे ख़्याल मूजिबि माज़ीअ वांगुरु अफ़गानिस्तान में हुकूमत जी तब्दीली ई मसइले जो हल आहे। पाकिस्तान जे मुमलिकती वज़ीर दाख़िला तलाल चौधरी ख़ानगी मीडिया चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त अक़वामी मुतहिदा समेत बैनुल अक़वामी इदारा ऐं चीन खां वठी अमरीका ताईं सभु मुल्क चई रहिया आहिनि त अफ़गानिस्तान में दहशतगर्द गिरोह मौजूदु आहिनि। हुन चयो त असां फ्रंट लाइन स्टेट आहियूं ऐं असांखे पंहिंजी आवाम सां गॾु हिकु ज़िम्मेवार मुल्क जी हैसियत सां दुनिया खे बि ख़तरे खां बचाइणो आहे। पाकिस्तान जे सदर आसिफ़ अली ज़रदारी अफ़गानिस्तान बाबति पंहिंजे ताज़े बयान में आलमी बिरादरी खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं दहशतगर्द गिरोहनि खे सरहदुनि खां ॿाहिरि जाइ, सहूलियत या छूट ॾिनी वेंदी आहे त उन जा नतीजा सॼी दुनिया जे बेगुनाह शहरनि खे भोगणा पवंदा आहिनि। उन खां अॻु अक़वाम मुतहिदा खे सलामती काउंसिल जी रिपोर्ट अफ़गानिस्तान में दाइश, खुरासां, तहरीक तालिबान पाकिस्तान ऐं अल-क़ाइदा समेत केतिरनि ई शिदत पसंद तंज़ीमुनि जी मौजूदगीअ जी तस्दीक़ कई हुई। पाकिस्तान खां अलावा अफ़गानिस्तान जा ॿिया पाड़ेसरी मुल्क ताजिकिस्तान, ईरान, उज़्बेकिस्तान ऐं चीन पिणु अफ़गानिस्तान में शिदत पसंद तंज़ीमुनि जे मौजूदगीअ ते परेशान आहिनि। अहिड़ी सूरतहाल में सवाल पैदा थिए थो त छा पाकिस्तान अफ़गानिस्तान में मौजूदा ख़तरनि सां मुंहुं ॾियण लाइ ॿिन्ही मुल्कनि खां मदद वठी सघे थो, जीअं माज़ी में अमरीका अफ़गानिस्तान ते हमलो करे उते दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग शुरू कई हुई। मुमलिकत वज़ीर दाख़िला तलाल चौधरी जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दनि ऐं दुनिया जे विच में हिकु भित आहे। बार बार थींदड़ हमलनि हिन भित खे कमज़ोर करे रहिया आहिनि। दहशतगर्दनि जो हदफ़ सिर्फ़ु कोयटा ऐं लाहौर नाहे पर लंडन ऐं न्यूयॉर्क ताईं आहे ऐं इहे असां खां गुज़री उते पहुचंदा। हांगकांग में रिसर्च फेलो सैयद फ़ख़्र काका ख़ैल जो चवणु आहे त पाकिस्तान हिन अहम नुक़्ते ॾांहुं इशारो कयो आहे त दाइश ऐं तहरीक तालिबान पाकिस्तान ख़िते जे मुल्कनि सां गॾोगॾु रूस ऐं सॼी दुनिया लाइ ख़तरो आहिनि। अहिड़ियूं रिपोर्टूं आहिनि त शाम वारो महाज़ बंदि थियण खां पोइ विच ओभर में
मौजूदु जंगजू अफ़गानिस्तान जो रुख़ करे रहिया आहिनि। अहिड़ी हालति में कंहिं वॾे हमले जे ख़तरे खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हुन वधीक चयो त असल मसइलो इहो आहे त दुनिया खे ॿियनि केतिरनि ई तकरारनि खे मुंहुं ॾियणु पइजी रहियो आहे, जहिड़ोकि रूस, यूक्रेन, ईरान ऐं अमरीका विच में छिकताण। अहिड़ी सूरतहाल में अफ़गानिस्तान दुनिया जी औलियत नाहे, पर ताज़ी रिपोर्टुनि मां ज़ाहिर थी रहियो आहे त हिते जी हालतूं दुनिया लाइ ख़तरो बणिजी सघनि थियूं। यादि रहे, अफ़गानिस्तान में तालिबाननि जे इक़्तिदार में अचण खां पोइ जेल में क़ैद तहरीक तालिबान पाकिस्तान ऐं दाइश सां लाॻापियल सवें शकी माण्हुनि खे आज़ादु कयो वियो हो। अफ़गानिस्तान में तइनात रहंदड़ अॻूणो पाकिस्तानी सफ़ीर मंसूर ख़ान जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में ग़ैर मुल्की जंगजू मौजूदु आहिनि ऐं अहिड़ी हालति में इलाक़ाई मुल्कनि खे गॾिजी कोशिश करणी पवंदी त अफ़गान तालिबान सां ॻाल्हि ॿोल्हि कई वञे।